चाचा दीन मोहम्मद छा ॻाल्हि आहे परेशान लॻो वेठो आहीं यार इहा जेकी तुम्हारी चाची आहे न हिनखे छा थियो आहे बसि इन जी मूंखे बीमारी ने मारे छॾियो आहे अलाए त दवाऊं न खुली आहिनि अलाए त डॉक्टर न खुली आहिनि हैदराबाद कराची ॾेखारे थको आहियां पर इन रन खे त टके जो फ़र्क़ु कोन थो थिए मां त फसी वियुमि इहे जेके टे ॿार ॿुधाईंदो इहे हिन जा न अड़े बाबा इहे इन जा न आहिनि पहिरीं जेको छोकिरो हैदराबाद में थो पढ़े हा जेको 30 साल जो ॿुधायो हुई हा उन जी अमड़ बि वई डिलीवरी केस में गुज़ारे पोयां इहो छोकिरो वरी जेको ॿियो नंढो आहे हा उन जी अमड़ बि वई प्यालो करे हे हाणे इहा 3 रन लॻी आहे मूंखे हाणे न इहा सिधी थी थिए न छा मां त यार ॾाढो परेशान आहे हीअ त अलाए मुंहिंजो सिर खणी पोइ मरंदी अलाए छा मां त यार न मां फासी वियो आहियां तोखे भला डॉक्टरनि छा चयो आहे दीन मोहम्मद अरे बाबा डॉक्टरनि खे ॾेखारे यार मां थको आहियां हिन खे त को असर ई कोन थो थिए दवाऊं त को असर ई कोन थियूं कनिसि फ़क़ीरनि खे ॾिसो त मांसि धागा कराया त मांसि को असर ई कोन्हे जीअं सुम्हे थी खट ते त सॼी खट थी लुॾे जे वेहारीसि कंहिं कुर्सीअ ते त उहा कुर्सी थी लुॾे मां त फासी वियो आहियां हिन मां मुंहिंजो घर ई सॼो लुॾे थो हिन रन जे करे भला कुझु त तोखे डॉक्टरनि ॿुधायो हूंदो टाइम ॾिनो हूंदा न घणा महीना हलंदी मां त चवां थो त हींअर ई हली पए त भलो आहे जहिड़ा मूंखे त परेशान कयो अथसि ॾाढो पोइ हाणे तूं परेशान बि आहीं आहे तोखे जे मां परणाए विझां मूंखे ख़र्चड़ी कराईंदो न भाउ मां इहे रनोड़ वनोड़ कोन वठंदो आहियां मथां थींदी हो इहे न चाचा दीन मोहम्मद रनोड़ छा को अलाह हयाती जे बाबे खे अम्मा मुंहिंजी वेठी आहे कीअं इहो ग़लति सोची मां तोखे पंहिंजी माउ ॾींदुसि बाक़ी कंहिंजी ॻाल्हि थो करे मां पंहिंजी मासी जी ॻाल्हि थो कयां उहा मास्तरियाणी बि आहे हुनजी 80,000 पघार आहे उन जी थो ॻाल्हि कयां मास्तरियाणी आहे हा मासी आहे तुंहिंजी हा बाबा मासी आहे मुंहिंजी उमिरि घणी अथसि वधि में वधि 40 साल हूंदसि पोइ इहा अञा वेठी आहे ॿियो काॾे वञे भला को मसइलो हूंदुसि तॾहिं त वेठी आहे न भाउ मसइलो को बि कोन अथसि जंहिंसां मंगणी करायोसि न उहो मुंहिंजो सॻो चाचो अहिड़ी जॻह ते गॾु चकायुसि जो सासी उबासी बि न भरे सघियो अला बाक़ी हा यार पाण अहिड़ी जॻह ते चकायो हूंदो किथां बचंदो इहो हा तुंहिंजे चाचे जे मरण खां पोइ ॿियो को घोट कोन ॻोल्हियो हुनसि सामान खणी त उते घोट समेत ॼाणी सभु उते वेठा पोइ ख़बर थी छा थियो छित समेत छापरियो अची हुनजे मथां करियो 2-3 ॼाणी बि मरी आहे घोट बि मरी वियो सफ़ा का सभागी आहे 2 चट करे छॾी मुड़ुस चाचा तोते त वई आहे तो बि 2 चट कयूं 3 खे खट में त विहारियो अथई अञा छा हा यार इहा तुंहिंजी ॻाल्हि जाई आहे पोइ हाणे जोड़ के त मिले तुंहिंजो छा ख़्यालु आहे न भाउ न मां यार न कंदुसि इहो कसो कमु 2 त वियसि मरी तव्हांजे ॻोठ मां मुड़ुस ख़तमु थी आया भला 3 बि ॾिसो आहे न करायोसि न शादी चाचा 3 सां बि करायूंसि पिया ख़बर थी छा थियो 3 सां वरी छा थियो 3 सां इहो कमु थियो बाबा वठी आयो चई मां डायरेक्ट निकाह कंदुसि मुले खे वठी वियारे मुलो निकाह पियो पढ़े बिस्मिल्लाह कंदे मुले जो दम परवास थी वियो पोइ वरी ख़बर थी छा थियो 2-3 मिंट तरसी विया घोट बि ॾिनो दम त पोइ हाणे मासी चई हाणे मां ॿी शादी न कंदमि ॿुध इहो तोवारी इहा मासी आहे इहो इज़राइल जी भेण आहे चाचा दीन मोहम्मद आहे मासी पर नालो ईअं सम्झ त इज़राइल अथसि अल्ला पोइ इहा मुंहिंजे घाटे में थोरी मुंहिंजो सिर बि खणंदी आहे चाचा दिन में एतो खां ॿाहूं त भला एतो खां पहिरें त मुंहिंजी मासी सां निकाह कर न बाबा मूंखे मरणो थोरी आहे जो मां तुंहिंजी मासी सां निकाह कयां चरियो ई छा चाचा हूअं बि मरणो त हर इंसान खे आहे न भला वेंदे हिकिड़ो चङो कमु कयूं वञ अॻियां जन्नत में वेंदे न बाबा मूंखे अहिड़ी जन्नत खपे ई न चाचा दीन मोहम्मद तूं खणी मरंदे पर मुंहिंजी मासी जो घर त वसी पवंदो अरे बाबा हणीस खड में मूंखे पंहिंजो सिर खणाइणो आहे जो तुंहिंजी मासी सां निकाह कंदो Subscribe to my channel and also press this bell icon.